जो साथियों समाज है इस वक्त समाज में दीदार शाम सिद्धियत की संगत शाम बोलाड़ी के तरफा सेहतमंद एक्टिविटी गाली बाबा रखाई वही है। तो असांखे घुर्जे तो असां पंहिंजे हीरोज़ के मनता तौर याद कयूं। ही जो याद करण जो दीदार शाम है साथियों तरफा ही जो तरीक़ो रखियो वियो है। दरिया जो शेर जो अली बाबा पाण खे दरिया की दरिया पसंदि हुयो ऐं 70 अजूबनि मां रनीकोट खे इलाही सारो अली बाबा पसंदि कंदा हुआ। अली बाबा जी दरिया तौर भेटा जेका असां हिते रख रही आहे दीदार शाम सिंधियत संगत शाम कोलाड़ी तरफा ही हिकिड़ी सेहतमंद एक्टिविटीज़ है असांजे हिन बीमार समाज में। सो थियणु घुरिजे त कोटड़ी ऐं जेको आहे कोटड़ी में जेके बि अदबी शख़्सियतूं आहिनि जेके बि जेके असांजा हीरोज़ आहिनि जेके बि असांजा लेजेंड्स आहिनि उन्हनि खे जेको आहे असां कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे लिखड़नि में पंहिंजे हिननि जेका प्रोग्राम में ज़रूरु यादि कयूं। असां जेको आहे जेको हीउ जेको प्रोग्राम जंहिंमें नौजवान काफ़ी झूमनि बि पिया ऐं जेको आहे ॻाइनि बि पिया ऐं काफ़ी जेको आहे मंदर खे जेको आहे हिन प्रोग्राम में ॾाढो इंजॉय कयो आहे ऐं सभिनी दोस्तनि खे जेको आहे जस हीउ प्रोग्राम रखियो आहे।